पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी खिदमत ते यकीन रखे थी ऐं पंहिंजा कयल वाइदा पूरा करण ॼाणे थी। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार PPMP सिंध पब्लिक सर्विस कमेटी जे चेयरमैन गुलाम क़दर चांडियो UC ठठ ऐं UC कोरहाम मरी खे मिलंदड़ रोड जो तोते ज़रदारी वटि इफ़्तिताह दौरान कयो। साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त कोरहाम मरी जे लाइ असांजो ख़ासि तोहफ़ो आहे जेको 40 किलोमीटर रोड आहे, जेको 68 करोड़नि जी लागत सां ठहंदो ऐं 68 ॻोठनि खे फ़ाइदो मिलंदो। असां अवामी खिदमत ते यकीन रखूं था। सिंध में किथे बि को ॻोठ हुजे उनखे आउं पंहिंजो ॻोठ सम्झां थो। हीउ जेको तोहफ़ो आहे इहो UC कोरहाम मरी जी आवाम खे ॾिनल इज़त जो सिलो आहे। मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मुंहिंजे तक में न पर पूरी सिंध में तरक़ियाती कम थियनि। पूरी सिंध घुमी ॾिसो, अव्हांखे PP पारां तरक़ियाती कमनि जा ॼार विछायल मिलंदा। असांखे वफ़ाक़ सरकार मां जेको हिसो मिलंदो हो उहो यकीनन न मिलियो आहे। ॿियो जेको बि पैसो हो किरोना सबबु सिंध जी आवाम ते ऐं सिहत ते ख़र्च थी रहियो आहे। तरक़ियाती कम ज़रूरु मुतासिर थिया आहिनि, पर तंहिं हूंदे बि सिंध हुकूमत वसहर कमु कराए रही आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो जे पारां ॾिनल ज़िम्मेवारियूं असां निभाए रहिया आहियूं। बाक़ी इहा असां एतिराज़ु कयूं था त जेतिरे लेवल जा कम करणा हुआ उहे असां न आहियूं कराए सघिया। बक़ाया 3 साल अंदरि खोड़ सारा तरक़ियाती कम कराया वेंदा। उन मौक़े ते PP तालका काज़ी अमन सदर गुलाम नबी जमाली, UC कोरहाम मरी चेयरमैन रईस गुलाम सरवर जतोई, PP तालका सकरन जे सदर बशीर अहमद जमाली ऐं ॿियनि ख़िताब कयो। रईस क़ाइम खान जतोई, रईस गुलाम नबी मरी, पीर असद अली जिलानी, कामरेड शफ़ी मन जतोई ऐं ॿिया अॻवानी कारकुन वॾे तादाद में पिणु मौजूदु हुआ।